हज़रत सैयदना सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त महबूब रहमान रहमत आलमियान मकी मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान महीने जे आख़िरी ॾींहुं बयानु फ़रमायो, अए इंसानो तव्हां वटि अज़मत वारो बरकत वारो महीनो आयो, उहो महीनो जंहिंमें हिकु राति अहिड़ी बि आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे। हिन मुबारक महीने जा रोज़ा अल्लाह फ़र्ज़ कया आहिनि ऐं उन जे राति में क़याम ततो याने सुन्नत आहे। जेको हिन में नेकी जो कमु करे त उहो ईअं आहे जीअं ॿिए कंहिं महीने में फ़र्ज़ अदा कयो। सुभान अल्लाह। ऐं हिन महीने में जंहिं फ़र्ज़ अदा कयो त उहो ईअं आहे जीअं ॿियनि ॾींहंनि में 70 फ़र्ज़ अदा कयईं। सुभान अल्लाह। हीउ महीनो सब्र जो आहे ऐं सब्र जो सवाबु जन्नत आहे। ऐं हीउ महीनो मवासात याने ग़म ख़्वारी ऐं भलाईअ जो आहे। ऐं हिन महीने में मोमिन जो रिज़्क़ वधायो वेंदो आहे। जेको हिन में रोज़ेदार खे इफ़्तार कराए उन जे गुनाहनि जे लाइ मग़फ़िरत आहे ऐं उन जो कंध बाहि खां आज़ादु कयो वेंदो। ऐं हिन अफ़्तार कराइण वारे खे अहिड़ो ई सवाबु मिलंदो जहिड़ो रोज़ो रखण वारे खे मिलंदो, बग़ैर इन जे जो उन जे अजर में का घटिताई थिए। असां अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां में हर शख़्स वटि इहा शइ न आहे जंहिंसां रोज़ो इफ़्तार कराए। सुहिणे मिठे करीम यतीमनि जे यार महबूब मदीने वारे साईं इरशाद फ़रमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला ही सवाब त उन शख़्स खे ॾींदो जेको हिकु ढुक खीर या हिकु खारक या हिकु ढुक पाणीअ सां रोज़ो इफ़्तार कराए। ऐं जंहिं रोज़ेदार खे पेट भरे खारायो उनखे अल्लाह ताला मुंहिंजे हौज़े कौसर मां पीआरींदो, जो कॾहिं वरी उञारो न थींदो, एतिरे ताईं जो जन्नत में दाख़िल थी वञे। हीउ उहो महीनो आहे जो उन जो अवल याने इब्तदाई 10 ॾींहं रहमत आहे ऐं उन जे विच याने दरमियानी 10 ॾींहं मग़फ़िरत आहे ऐं आख़िरी 10 ॾींहं जहन्नम खां आज़ादी आहे। जेको पंहिंजे ग़ुलाम ते हिन महीने में तख़फ़ीफ़ करे याने कमु घटि वठे, अल्लाह ताला उनखे बख़्शे छॾींदो ऐं जहन्नम खां आज़ादु फ़रमाए छॾींदो। हिन महीने में 4 ॻाल्हियुनि जी कसरत करियो। उन्हनि में 2 अहिड़ियूं आहिनि जंहिंजे ज़रिए तव्हां पंहिंजे रब खे राज़ी कंदो, बक़ाया ॿिनि खां तव्हांखे बेनियाज़ी न आहे। बसि इहे 2 ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे ज़रिए तव्हां पंहिंजे रब खे राज़ी कंदो। पहिरियों ला इलाहा इल्लल्लाह जी गवाही ॾियणु, नंबर 2 इस्तग़फ़ार करणु। जॾहिं त इहे 2 ॻाल्हियूं जिन सां तव्हांखे गुनाह बेनियाज़ी न आहे उहे ई आहिनि। पहिरियों अल्लाह ताला खां जन्नत तलब करणु, नंबर 2 जहन्नम खां अल्लाह अज़्ज़ व जल जी पनाह तलब करणु। जेका हदीस शरीफ़ बयानु कई वई आहे इन में रमज़ानुल मुबारक महीने जे रहमतुनि बरकतुनि ऐं अज़मतुनि जो वधीक ज़िक्र आहे। हिन मुबारक महीने में कलमो शरीफ़ घणे तादाद में पढ़ियो, इस्तग़फ़ार याने बार बार तौबा जे ज़रिए अल्लाह ताला खे राज़ी करण जी कोशिशि करणी आहे। हिन ॿिन्ही ॻाल्हियुनि खां त कंहिं बि सूरत में लापरवाही न करणु घुरिजे, याने अल्लाह ताला खां जन्नत में दाख़िला ऐं जहन्नम खां पनाह जूं तमामु घणियूं इल्तिजाऊं करणियूं आहिनि। सुभान अल्लाह, माशा अल्लाह, इंशा अल्लाह।